साईं मुंहिंजा निम जे शहर इस्लाम कोट खां असांजे प्यारे भाउ अब्दुल रज़ाक अशकली साजिद अली महर जो गज़ल इंतख़ाब कयो आहे। असांजी दिलड़ी चरी थी आ वई, असांजी दिलड़ी चरी थी आ वई, हिकु मोर माण्हू सां लॻी आ वई, जेका बदीन शहर में रही थी पई। पहिरीं त हुन सां न ॼाण हुई न मुंहिंजी का सुञाण हुई, मिसकाल ॾेई दिलि क़ैद करी आन पुर कचरियूं करे थी पई। कहिड़ी ख़बर मूंखे मिठा हुई, कहिड़ी ख़बर मूंखे मिठा हुई, मुंहिंजी आवाज़ ते चरी थी वेंदी। ख़बर न आहे हुन सां दिलड़ी कीअं लॻी आ वई। हसन ताज़गी में हू जाम शोए जहिड़ी हसीना में हुई। असां हुन खे चकर पिक्चर में आ ॾिठी। साजिद सिके उन सनम ऐस लाए, हू सनम सिके मिस्किन महर लाए। इंशाल्लाह के मोर से मिलण जी उमेदूं ॿिन्ही आहिनि अलाह में रखियूं। पहिरीं काल सां अलाए कीअं दिलि लॻी आ वई।